डेली व्लॉग आहे जीअं ॾींहुं प्रोग्रेस कंदो उएं उएं तव्हांखे ॾेखारींदा हलंदासीं। जीअं तव्हांखे ख़बर आहे, हा संगत, बॉडी खे सुठो ग्रो करण जे लाइ तव्हां जॾहिं जिम जॉइन कयो त घटि में घटि 4 अहिड़ियूं एक्सरसाइज़ूं रखो जेके तव्हां घटि में घटि हिकिड़ो महीनो त कयो। फ्रेश थी करे वरी साईं ॾे था हलूं। इंशाल्लाह बान शहर में रौनकूं आहिनि। सुभान अल्लाह। बाबा बान वासियो, हे तव्हांजे लाइ बाबा सुखड़ी तयारु आहे। हे अथव शीरमाल। हलो हाणे वरी गेर कीअं हणा? छा हाल अथई? अॼु वरी व्लॉग में आयो आहीं? अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक टू अ ब्रांड न्यू व्लॉग। अब जेको अॼु जो व्लॉग आहे उहो वरी जिम में आहे। इंशाल्लाह व्लॉग में थोरो डिफरेंस आंदो आहे तव्हां सभिनी संगतारनि जे लाइ। हाणे ॾिसो जिम में पुॼी विया आहियूं। अॼु वरी जेको आहे सो हणंदासीं जिम। ऐं ख़ैर सां जीअं ॾींहुं प्रोग्रेस कंदो, छो त डेली व्लॉग आहे, जीअं ॾींहुं प्रोग्रेस कंदो उएं उएं तव्हांखे ॾेखारींदा हलंदासीं। हाणे 2-3 ॾींहं जा कमेंट्री कंदुसि ताकी तव्हांखे ख़बर पवे त इहो व्लॉग छाजे बारे में आहे। अच्छा, हमको सिखा रिया। ठीकु आहे, त हाणे हलो त जिम कयूं। जीअं तव्हांखे ख़बर आहे माशाल्लाह हाणे इम्प्रूवमेंट अचे पई थी। त फ़िलहाल जेको आहे सो माना असां लेग न हणंदासीं, लेग कंदासीं स्किप। हाणे हणंदासीं, अॼु वरी हणंदासीं आई बिलीव बैक ऐं हणंदासीं आर्म फिनिशर। बसि बैक ऐं आर्म फिनिशर हणी उन खां पोइ पाण कंदासीं एक्सरसाइज़ खे एंड। अॼु शागिर्दनि खे चयो त बाबा लेग हणो, तव्हां 4 ॾींहं थी विया अथव लेग हणो। हिन जा हौसला खता थी। ज़ोर सां चओ बाबा। अस्सलाम वालेकुम। हा ईअं हाणे ख़बर त पवे न अस्सलाम आयो आहे। तुमसे ना हो पाएगा। सलाम आयो आहे। हलो भाउ हाणे कयूं था एक्सरसाइज़। घणी थी कमेंट्री, एक्सरसाइज़ करे विच विच में तव्हां सां मिलंदा रहंदासीं। ठीकु आहे न? ऐं हलूं था हाणे एक्सरसाइज़ कयूं, मिलूं। A few moments later. हा संगत, बॉडी खे सुठो ग्रो करण जे लाइ तव्हां जॾहिं जिम जॉइन कयो त घटि में घटि 4 अहिड़ियूं एक्सरसाइज़ूं रखो जेके तव्हां घटि में घटि हिकिड़ो महीनो त कयो। अगरि बैक आहे त बैक जे हिसाब सां बि, ऐं अगरि जेको आहे सो चेस्ट आहे, ट्राइसेप आहे, जेको बि तव्हां बॉडी जो पार्ट कंदा उन में एटलीस्ट 4 एक्सरसाइज़ मेन रखो जंहिंमें तव्हां स्लो जेको आहे न वज़न, पंहिंजो वज़न न आहे वधाइणो, जेको वेट खणो था उहो वधाइणो आहे। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। ठीकु आहे, इन सां जिम 3 महीननि जी 6 महीननि जी कहाणी न आहे। जिम साल ॾेढ 2 3 उहो बि कंसिस्टेंसी सां रेगुलरली तव्हां करणी पवंदी, तॾहिं वञी इफेक्ट पवंदा। ऐं 80% तव्हांजी डाइट आहे, 20% तव्हांजी एक्सरसाइज़ आहे। अच्छा, हमको सिखा रिया है। त इहो सभिनी संगतदारनि जे लाइ जेको आहे सो हिकिड़ो एडवाइज़री हो, हिकिड़ो मैसेज हो। उमेद त सभु इन शइ खे फॉलो कंदा ऐं पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखंदा। गॾियूं ॾिसो कीअं था कयूं एक्सरसाइज़, पोइ एक्सरसाइज़ खां पोइ तव्हां सां मिलूं था। Let's go. अब एक्सरसाइज थी वई मुकम्मल, बस ट्राइसेप रोक पुश डाउन जा जेके आहिनि 2 रहियल आहिनि। हाणे अॼोको रिज़ल्ट ट्राइसेप जो हे अथव। गजब बेइज्जती है। नज़र जो तव्हांखे अलाए न? नहीं। ए उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा। ट्राइसेप नज़र अचे थो? वेझो कर ट्राइसेप ॾेखार। मसल थो ॾे थो मसल? जी जी। कैमरे में ॾिस अचे थो? हा हा भाई, इहो अथव मसल ट्राइसेप। ठीकु आहे, अॼु बाक़ाइदे पुश थियो आहे। ऐं हे ओवरऑल बॉडी ठीकु आहे। ये अथव बैक।
हाणे अॼोको रिज़ल्ट इहो अथव ऐं जिम कयूं था हिते ई ख़तमु मां सेठणी पोइ वेंदुसि घर ॾे वरी पोइ जीअं जीअं ॾे प्रोग्रेस कंदो तीअं तीअं तव्हांखे ॾेखारींदा हलंदासीं चइबा थी वियो बंदि ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ चइबा थी वियासीं वांदा हाणे हलूं था जेको आहे सो घर ॾे फ्रेश थी करे वरी सैर ॾे था हलूं अगरि मानी तयारु हुई त खाईंदासीं न त पोइ वरी को चकर बकर हणी करे पोइ मानी खाईंदासीं हलो त हाणे हलूं ॻोठ A few moments later. इंशाल्लाह बान शहर में रौनकूं आहिनि जश्न आमद रसूल मरहबा मरहबा सुभान अल्लाह अचेवा मानी पची पई आहे मानी पचियल आहे त हमरा खे फोन करूं मानी खणी वञे तूं जा अभी तक यहीं खड़ा है चाय लेके आ भाई नाकाम आशिक अब ॿियो ख़बर ख़ुशि आहियो हा नंबर मिली वियो बुख बि लॻी आहे हेॾी एक्सरसाइज करण खां पोइ मानी न खाऊं त माना तबाही आहे अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है बादाम ठोकिया हुआ 10 खनि जेसीं ताईं मानी पचे खैर मानी पची वई भाॼी रहियल आहे भाई आजा यार रोटी पाक जी लाया रे खैर हूंदा ई पिया तेरे को लही वेंदा पिया अॻो फाड़ी त कुकर हूं कार ते अमी ते मोटरसाइकिल ते हूंदा पिया है ओके नहीं आज माशाल्लाह क्वालिटी नजर आ रही है सुभान अल्लाह बाबा बानवासियो हे तव्हांजे लाइ बाबा सुखड़ी तयार आहे हे अथव शीरमाल हाँ ये क्या था ये क्या है शीरमाल अब हे अथव शीरमाल शीरमाल पाणी अॼु खां रखणु शुरू थी विया आहिनि साईं यारा ऐं जंहिं भाउ खे ज़रूरत हुजे तो वठी सघे थो हलवा हाणे थोरो चांहि जो इंतज़ारु कयूं पोइ चांहि पियूं था थोरो आसरो थींदो फिकी चांहि मैं गरीब हूँ पोइ वरी हलंदासीं मानी खाइण चांहि अची वई ऐं असांजो गुंडो बि अची वियो आहे बुख लॻी अथसि ऐं मां पंहिंजी चांहि पी वेठो आहियां ॾाढो बि चांहि पीए पियो थो आहा वाह ॾाढा वाह वॾो कप खयों थी ॾाढा हा साईं इहा ॻाल्हि आहे हलो बाबा हाणे बुख लॻी आहे ॾाढी हाणे को घर जो रुख कयूं पोइ मानड़ी खाऊं पोइ वरी मिलूं था तव्हांखे संगत हाणे तव्हांजे लाइ निकिरां थो गर्मी में को तव्हांखे रोड बोड ॾेखारे अचां पोइ हलूं था घर सही आहे हलो हाणे वरी गेर कीअं हणा शिट यार वॾी साइंस आहे यार बीहो गेर हणी पोइ तव्हां सां मिलां थो क्या बात ये बात है अचे लॻी वियो गेर तव्हांखे रोड ॾेखारे अचां हूअं बिला खे ॾिसो कोन था मतां ईअं ई ॾिसो भला कोई तरीका है भीख मांगने का हे दुकान अथव असांजो को त बहानो खपे न भला तव्हांखे ॾेखारण जो बाक़ी ॿियनि वांगुरु मां जेको आहे सो बाक़ी ॿियनि व्लागरनि वांगुरु असांखां कोन थो थिए बाबा ॻाल्हि आहे सिधी असां तव्हांखे इहे नज़ारा इहे जिमूं ऐं संगत सां वेहण उथण ॾेखारे सघूं था ऐं इन में रब अगरि इज़त ॾिनी त शुकुर आहे असांखे इहो ई खोड़ आहे भान 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 असांजो भान ॾिसंदो वञ भान अब इंसान मां सदाईं दुआ सलाम कंदो आहियां यार सां अॼु बि दुआ सलाम कयूं बचड़े सां अब छा हाल अथई अॼु वरी व्लॉग में आयो आहीं छा हाल वाला ख़ुशि हिकिड़ो हे हारून छॾे त कुझु ॻाल्हायूं ॿियो केरा हाल अला ख़ुशि करे ॿियो मुंहिंजो हाल वाल कयूं मिलांसि कुर्ब कुर्ब शुकुर आहे शुकुर आहे आवा पोइ हाणे हलूं था संगत सां मिलियासीं न हलूं था वापसि वाहे सावक बथर बननि में मथां चओ रुगो बू ऐं ख़ुशकी आहे सावक बि आहे असां वटि ॾिस हा माशाअल्लाह हे ॿ तव्हां संगतियुनि जे लाइ निकितो आहियां थोरो मुंहिंजो तव्हांखे ॿिया नज़ारा बि ॾेखारियां जिम ॾिसी ॾिसी तव्हां माना बोर थी विया
हे भाउ घणनि माण्हुनि खे ख़बर न आहे त छा शइ आहे इहो भूह अथव भूह चलो भाउ अॼोको व्लॉग हिते था कयूं एंड वरी मिलंदासीं कंहिं अॻे व्लॉग में तेसीं ताईं अवां सब्सक्राइब कयो चैनल खे वञो करे अचो शाबाश हलो ऐं सुठो सुठो कमेंट कंदा कयो ऐं लाइक कयो वीडियोस खे ऐं पंहिंजे संगतियुनि सां शेयर बि करियो चलो अॼोको व्लॉग हिते ई कंदासीं एंड वरी मिलंदासीं कंहिं अॻे सुठे व्लॉग में तेसीं ताईं इम्तियाज़ जी फैमिली खे इम्तियाज़ जी तरफ़ां ओका बाय